लाहौर जी अदालत खंड स्कैंडल में FIA जी तलबी जे नोटिस बाबत केस में क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हुन जे पुट हमज़ा शहबाज जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। मुस्लिम लीग नून जो सदर ऐं क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हुन जो पुट पंजाब असेंबली में अपोजिशन लीडर हमज़ा शहबाज सेशन कोर्ट पहुची गिरफ़्तारी खां बचण लाइ ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त FIA मनी लॉन्ड्रिंग जे इल्ज़ाम हेठि बेबुनियाद केस दाख़िल कयो आहे। केस जी जांच लाइ 22 जून ते तलबी जो नोटिस मोकिलियो वियो आहे। मनी लॉन्ड्रिंग इल्ज़ामनि ते नेब में पहिरीं रेफरेंस दाख़िल आहे। शहबाज शरीफ पारां दाख़िल कयल दरख़्वास्त में चयो वियो आहे त मनी लॉन्ड्रिंग में नेब जी नाकामी खां पोइ FIA बि बेबुनियाद जांच शुरू करे छॾी आहे। FIA जे केस में शामिल जांच थियणु चाहियां थो अबूरी ज़मानत मंज़ूर कई वञे। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी अबूरी ज़मानत मंज़ूर कंदे ॿिन्ही खे 10-10 लख रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जी हिदायत कई ऐं अदालत हुकुम ॾिनो त ॿिन्ही खे 10 जुलाई ताईं गिरफ़्तार न कयो वञे।